जेकबाबाद पुलिस ऐं बलूचिस्तान पुलिस जे गॾियल मुक़ाबले में बदनाम धाड़ियल मिठू शाह मारिजी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील सिंघई। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेकाबाद जे बलोचिस्तान जी पुलिस उन जे जेको आहे मुक़ाबले दौरान जेको आहे मिठू शाह जेको बदनाम धाड़ियल जेको ॿुधाए पियो वञे, उनखे जेको आहे त मुक़ाबले दौरान बलोचिस्तान जी पुलिस जेको आहे उनखे जेको आहे उन्हनि मारियो आहे। जेके 6 पुलिस एहलकार इंस्पेक्टर समेत जेके बलोचिस्तान जा पुलिस एहलकार जेके क़तल थिया हुया, उन जे ई पलांद में जेको आहे अॼु बलोचिस्तान पुलिस जेको आहे त पंहिंजे मुक़ाबले दौरान जेको आहे मिठू शाह खे जेको आहे उन्हनि मारियो आहे। उनजो जेको लाश आहे उहो जेको आहे त बलोचिस्तान पुलिस जेका आहे सदर हवाले जेको आहे पुलिस जे कयो आहे। उनजो लाश जेको आहे सदर पुलिस जेकाबाद जेका आहे खणी जंहिंमें पहुती आहे। मिठू शाह जे मारिजी वञण खां पोइ जेकाबाद जी सदर पुलिस जेका उन्हनि जेका आहे ख़ुशी में जेका आहे त हवाई जंहिंमें फायरिंग जेका उन्हनि कई आहे, उनजो जेको लाश जेको आहे त पुलिस सदर जेको आहे पोस्टमार्टम लाइ जेकाबाद जी सिविल अस्पताल जंहिंमें खणी जेका आहे त पहुती आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।